सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले ओभर पारां हिकु महीनो अॻु मेमण अस्पताल जे डॉक्टरनि जी गफ़लत सबबि फोत थी वियल 2 सालनि जे मासूम मेसम अब्बास सां इंसाफ़ न करण ऐं अस्पताल इंतज़ामिया पारां कूड़ा केस दाख़िल करण वारी धमकियुनि ख़िलाफ़ सचल ॻोठ में बुख हड़ताली कैंप क़ाइम कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान आगा शाह ज़मान, जुमन भुट्टो, परवेज़ कीरो, एडवोकेट बशीर मंगी, आमिर जोनीजो, आज़ाद वसाण, कामरान शाह, सरफराज सुमरो, सईद लखण, इरफान लालमानी समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते फोती मासूम जे वालिद मोहम्मद जुमन भुट्टो इंसाफ़ लाइ दाहींदे चयो त मुंहिंजो मासूम पुटु डॉक्टरनि जी लापरवाही सबबि फोत थी वियो। हिकु महीने जी मुसलसल एहतजाज बावजूद इंसाफ़ न मिली सघियो आहे। नई मुलविस अमले के ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे थो। SUP अॻवान आगा शाह ज़मान चयो त चंदे ते हलंदड़ मेमण अस्पताल हाणे कोष घर बणिजी वई आहे। हुननि मुतालबो कयो त अस्पताल खे सील करे मामले जी जांच करे नामज़द जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ फराहम कयो वञे। मुंहिंजे नंढड़े खे हिननि बेगुनाह क़त्ल कयो आहे त उन सां इंसाफ़ कयो वञे ऐं उनजे लाइ असीं पहिरियां ई हिननि जे इंतिज़ामिया खे, छो त सॼे हॉस्पिटल इंतिज़ाम 2 माण्हू आहिनि जेके मेन माण्हू आहिनि, सॼी अपॉइंटमेंट वग़ैरह अथॉरिटी उहे ई आहिनि, MD ऐं CO, त असीं उन्हनि खे बि नॉमिनेट कयो आहे त मेन माण्हू उहे आहिनि जेके ज़िम्मेदार आहिनि। त नाल या ना तजुर्बेकार डॉक्टरनि जी भर्ती उन जे वस में, छो जो हिननि पंहिंजे काई मेरिट कोन्हे, हिन वटि काई अहलियत कोन्हे का, ऐं हिननि सिर्फ़ु पंहिंजे सोर्स ते या पंहिंजे वास्ते जे हिसाब सां माण्हू भर्ती कंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।